जी सर। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। गुज़िरियल क्लास में असां हिकिड़ी ॻाल्हि करे आयासीं, इहा त ही जेके आहिनि हिन छो जो असां हाणे सूरह बक़रा त खणी सम्झूं था, पर क़ुर पाक में जेके लफ़्ज़ आयल आहिनि उन्हनि में कहिड़ो तरतीब आहे उनखे बि थोरो सम्झणु खपे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में असां ॾिठोसीं ऐं वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह में त इहे जेके नीरे अखर में लिखियल आहिनि इनखे चइबो आहे हर्फ़ जर। इहे छा कंदा आहिनि, इहे पंहिंजे जंहिं लफ़्ज़ सां गॾु लॻंदा आहिनि उन लफ़्ज़ खे मजरूर कंदा आहिनि। कीअं? ही लफ़्ज़ आयो ॻाढ़े लिखियल लख इन्हनि ही मरफ़ू हुया, उन्हनि खे असां सिखी आया आहियूं त इहे मजरूर कयो अथऊं, माना उन ते कसरा अची वई। ठीकु आहे। जीअं ही मरफ़ू हुजे हा, कीअं इस्मुन हुजे हा, पर बी बा अची वियो इहो हर्फ़ जर त इनखे इस्मुनि खे मजरूर करे कसरा अची वई। ठीकु अहिड़े नमूने सां लाम हर्फ़ जार लिलाए थी वियो, अला रसूल थी वियो, अला रसूल थी वियो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हिन में अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम में ॾिसो त ही जेके नून नीरे में लिखियल आहिनि इहे बि हर्फ़ जर आहिनि। ॾिसो हीअं हिते अलाह मरफ़ू हो त हिनखे मजरूर करे छॾियऊं, ऐं शैतान जो पेश हिते दम आहे, हिते छा थी वेंदो, मिन आयो त थींदो मिन शैतान। इहो असां ज़िक्र करे चुका आहियूं। हिकिड़ी जेकॾहिं ॻाल्हि थी वञे, हिकिड़ो ही असांखे लफ़्ज़ फ्रेज़ आहे न, ही टे अखर आहिनि, ही टे लफ़्ज़ आहिनि, इहो असांखे यादि रखणु खपे, फी सबीलिल्लाह। इन में थींदो इहो त इन में ॿ मुरकबात अची वञनि था तमामु अहम। कहिड़ा? जारिन व मजरूर ऐं ॿियो मुदाफ़ मुदाफ़ इलैह। उहे कीअं? त हिकिड़ो पार्ट हिन जो थींदो हे जारिन व मजरूर फी सबील, ऐं ॿियो सबील लाह, अलाह जे रस्ते में, या इन द पाथ ऑफ अलाह, जाते बि ऑफ ईंदो मुदाफ़ मुदाफ़ इलैह आहे, जाते बि हर्फ़ जर ईंदो उहो जारिन व मजरूर आहे। ठीकु, फी सबील हर्फ़ जर हे थी वियो, जारिन मजरूर, सबील लाह मुदाफ़ मुदाफ़ इलैह हे थी वियो। ठीकु, इहो मुरकब जाइरी हिकिड़ो थियो, हिकिड़ो मुरकब अदाफ़ी। इहो जेके न स्क्रीन शॉट को रखी पंहिंजे फ़ोन में रखी छॾे, सेल फोन में, या हुनखे रेफर कंदो रहे। जिन खे ख़बर न आहे, माना जंहिंखे ख़बर आहे त पोइ त ठीकु आहे, त हीउ ॾाढो हेल्पफुल थींदो इंशाल्लाह। इहा स्लाइड सूरह बक़रा सिखूं था पिया, 168 खां जीअं साईं नईम साहिब चयो 181 ताईं। इन में मोमिननि लाइ हुकुम आहे। पहिरियों ॾिसो शुरू कयोसीं काफ़िर छा आहिनि, मुनाफ़िक़ छा आहिनि, ॻाल्हि हलंदी हली वञी इसराईल ते जेको हलियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो, उन खां पोइ हाणे मोमिननि जी ॻाल्हि। छो सूरह बक़रा लथी किथे आहे? मदीना मुनव्वरा में न, मके मुकरमा में जेके सूरतूं लथियूं उन्हनि में अक़ीदे ते, वैदानियत ते, अलाह जी हिकिड़ाई ते तमामु घणो ज़ोर हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणियो, क़ुर ते आणियो। उन खां पोइ हाणे जॾहिं मदीना मुनव्वरा आयो आहे, हालतूं तब्दील थियूं आहिनि। उन खां पोइ हाणे जेको मुआशिरो ठहे थो पियो, हिकिड़ो ऊंदाही वारो मुआशिरो हुयो, हाणे सोजरे वारो मुआशिरो आहे। उन में काफ़ी सुवाल उथनि था पिया त जेके अॻे ॻाल्हियूं कंदा हुआसीं उहे हाणे त न आहिनि करणियूं, शिरक वारियूं, पर ॿिया बि त मामला आहिनि, उहे कीअं कजनि। उन लाइ अलाह पाक जेके माना आयतूं नाज़िल कयूं आहिनि, उन्हनि में ही बि हिकिड़ो टुकड़ो इहो अचे थो पियो, जंहिंमें तमामु अहम ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं। मोस्ट तमामु माना असांजे मुआशिरे जे लाइ तमामु अहम ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। हिन में इन्हनि ॿिनि रुकुअनि में 168 खां 81 में जेके ॿ रुकू अचनि था पिया इंशाल्लाह, 21 ऐं 22 रुकू। हिन में कहिड़ी ॻाल्हि अचे थी पई? बदी ऐं फहाशी। ॾिसो न, मुआशिरे खे, इंसान ज़ात खे, घर खे ख़राबु करण वारा ॿ शयूं, बदी ऐं फहाशी। इहे कहिड़ा कम आहिनि? शैतानी कम आहिनि। क़िसास छा आहे ऐं वसियत छा आहे, इहो बि सभिनी असांखे ख़बर आहे त छा आहे, पर हिन ते ज़िक्र ईंदो। अलाह पाक किथे ज़िक्र कयो आहे? इन्हनि आयतुनि में। ठीकु, इंशाल्लाह ताला हलूं था पिया। ॿी ॻाल्हि इहा, एक्सक्यूज़ मी, सिपारे जो नालो आहे सयकूल। सीने जी ॻाल्हि असां करे आया आहियूं, इहो बार बार असांखे रिमाइंडर अचणु खपे ऐं सम्झणु खपे त सीन जेको आहे उहो हर्फ़ इस्तक़बाल आहे। उहो हर्फ़ इस्तक़बाल सौफ़ बि थींदो आहे।
भला सौफ़ युतीका रब्बुका फतरदा आहे न, पर सौफ़ थींदो आहे मुस्तक़बिल बईद लाइ, परे जे लाइ, ठीकु। ऐं मुस्तक़बिल क़रीब लाइ छा थींदो आहे, उहो सीन जेको सयकुल में आयो आहे न, हीउ नंढो सीन जी अड़ी, इहो बर्फ़ इस्तक़बाल आहे, इहो क़रीब लाइ आहे, ठीकु। हाणे हलूं था पंहिंजे आयतुनि खे 168 खां 176 ताईं, यस, 168 खां 176 ताईं। उन में अहम ॻाल्हि कहिड़ी आहे, रुकू कहिड़ो आहे, 21, खाओ हलाल तैयब, ही कारे रंग में लिखियल न आहे। खाओ बि असां आहे, खाओ जेको खाधो पीतो आहे, हलाल इहो बि असांखे ख़बर आहे। असांखे जेका ख़बर न आहे, न ई ॿुधाई वई आहे, उहो ही लफ़्ज़ आहे। इनखे सम्झंदासीं, इहो तमामु अहम अॼु जे लाइ इनशा ताला। शुरू थिए थी पई आयत 168, या अय्युहन नास। हिते हिते हलंदी हिकिड़ी जेका हीअ आयत ईंदी, मां हिनखे रंग ॻाढ़ो ॾेई छॾियां हिते, त पोइ थींदी ॻाल्हि बहितरीन। हिनखे मां ॻाढ़े में रही छॾियां, छो जो ही हिते थींदो, ठीकु आहे। हाणे ॾिसजो त ही लफ़्ज़ अलाह पाक जो क़ुर पाक में आयल कहिड़ो आहे। यानी अलाह पाक जेका आयत शुरू थिए थी पई, या अय्युहन नास, नास छा आहे, ए इंसान हो, माना सभिनी खे, जेके बि इंसान आहिनि। अलाह पाक चए थो कुलू मिम्मा फिल अर्द, खाओ तव्हां उन्हनि मां जेकी ज़मीन में आहे, हलालन तय्यबन, हलाल पाक। असां वटि इस्लाम जिन खे ख़बर आहे, ठीकु आहे, पर असां घणे क़दुरु जेको असांखे ख़बर न आहे, सदाईं असांजी ॿुधो आहे त खाओ हलाल। उहो हेसि ताईं अची आयत खे पूरो करे असांखे ॿुधायो वेंदो आहे। उहो ई असां कंदा आहियूं, हलाल जो खाईंदा आहियूं त सूअर बि न खाइजे, या ज़बीहो हलाल हुजे, ठीकु आहे न, हलाल थियणो हुजे खाधो न। असां मैकडोनल्ड ते ॿियनि ते किंग बर्गर जेके बि आहिनि उन ते ॾिसंदा आहियूं त हलाल ॾिजाए, गोश्त ते हलाल ॾिजाए। असांखे तयब जी ख़बर ई न आहे। अलाह पाक चयो आहे सभिनी इंसाननि खे खाओ ज़मीन मञा, ई जानवर जेके बे पैदा थियनि था, ई गाह वाह खाइनि था पिया न, त उहो बि मक़सदु ज़मीन में ई असांखे अलाह पाक पैदा करे ॾिनो आहे न, इहे शयूं जेके असांजा मौजूदु आहिनि। हलालन तय्यबन, हलाल माना इजाज़त मिलियल, ऐं जेको आहे उनजो मुखालिफ़ थींदो आहे हराम, माना रोकियल, ठीकु। हलाल पाक, भला ततबियो ख़ुतवात शैतान, ऐं शैतान जे विखुनि ते न हलो, शैतान जे रस्तनि ते न हलो। छो त उहो केरु, हू माना केरु, ओहे शैतान, लकुम अदुव्वुम मुबीन, लकुम माना तव्हां लाइ छा आहे, उहो तव्हांजो छा आहे, पधरो आहे, वेरी खुलियल दुश्मन आहे। हिकिड़ो हूंदो आहे न, कंहिंजी ख़बर ई न पए, अलाए मुंहिंजो दोस्त आहे, अलाए दुश्मन आहे। क़ुर पाक चए थो पियो शैतान खुलियल दुश्मन आहे तव्हांजो। हाणे हिकिड़ी लाइन आहे हिते, उहो इहो आहे त अलाह पाक जो हुकुम छा आहे, हलाल तय्यब, ग्रीन माना गो, ग्रीन इज़ गुड, अलाह पाक जी इजाज़त, हलाल तय्यब। इहो कॾहिं ईंदो, इहो सिरात मुस्तक़ीम आहे। असां चवंदा आहियूं इहदिन सिरातल मुस्तक़ीम, कहिड़ी सिरातल मुस्तक़ीम, अलाह पाक दुआ घुरंदा आहियूं न, हीअ सिरातल मुस्तक़ीम आहे। अलाह पाक ॾिसे थो न त ही खाओ ज़मीन मां हलाल तय्यब, इहा ई त सिरात मुस्तक़ीम आहे। जॾहिं त असां छा था कयूं, हलाल जे बजाए उनजो अपोज़िट आहे हराम, रोकियल, असां कोन था खाऊं। असां हराम न खाईंदा आहियूं खाइण जे मामले में। खाधो जेको ज़बिया हूंदो आहे उहो कंदा आहियूं, उनखे चवंदा आहियूं, ज़बिया न हूंदो आहे चवंदा आहियूं हराम आहे। पर तय्यब जो असां ख़्यालु न कंदा आहियूं, असां ख़बीस शयूं बि खाईंदा आहियूं। यानी उहो कहिड़ो रस्तो थियो, पोइ ख़ुतवात शैतान। भली असां हराम नथा खाऊं, पर ख़बीस शयूं त खाऊं था न, तय्यब त नथा खाऊं न, पाकीज़ा शयूं। इन करे जॾहिं उहो थी वेंदो, पोइ इहो ख़ुतवात शैतान आहे। हाणे असांजी इंसान जी मर्ज़ी आहे त सिरातिल मुस्तक़ीम ते हले या ख़ुतवात शैतान ते हले। असांखे हलाल जी ख़बर आहे, पर छा कंदा आहियूं असां, हलाल में ख़बीस मिक्स कंदा आहियूं। ईअं हलाल गोश्त हराम जी कमाई सां, हराम जे कपिड़ा पातल हुजनि, हा न,
उन खां अलावा कूड़ ॻाल्हाइणु, उन खां अलावा का शइ विकिणंदा आहियूं, जेकॾहिं सम्झो हिकिड़ो माण्हू अंब विकिणे थो पियो, उन्हनि अंबनि में जेकॾहिं कंहिंखे 2 किलो ॾिनई, पुठियों हिकिड़ो अहिड़ो अंब बि हणी विधई जेको उनजो ख़राबु आहे, हाणे ॼाणाई में त ॿी ॻाल्हि आहे, पर ॾिनई पैसा सुठनि जा, उन सां 2 गॾु ख़राब बि हलिया विया। चांवरनि जो कारोबार कंहिं दोस्त सां ॻाल्हि थी पियो उन्हनि त चई दुबई वेंदा चांवर, चईसि उन्हनि पोइ बंदि करे छॾिया। ख़बर ख़त ॾी पई त हेठि सॼा किना चांवर। सुभान अल्लाह, आहिनि त चांवर हलाल, कारोबार हलाल आहे, पर हुन में ख़बासत शामिल थी वई, ख़बीस शइ शामिल थी वई। छो जो इहा नियत ई बदी न। तव्हां हुनखे जेको जेको जंहिं शइ जो तय कयो आहे उहा शइ हुनखे नथा ॾियो त माना इहो सही न थियो न। उन खां अलावा अॻिते हलूं था पिया, इहो आहे असां जेको अॼुकल्ह जे दौर में असां हलाल ताईं महदूद आहियूं, तैयब खे असां न, असांखे ॿुधाए वियो आहे कॾहिं, न ई असां हुनखे पाण क़ुर पढ़ियो आहे त ख़बर पए न, हाणे क़ुर पढ़ियोसीं त ख़बर पई। ॿी ॻाल्हि हिन में मिसाल जेको तमामु अहम हो, जेको सुबुह बि मूं हुन में, त हलाल मां ख़बीस शइ कीअं शामिलु कंदा आहियूं। नौकिरी हलाल आहे, पैसा मिलनि था पिया, पर असां वटि स्कूलनि में उस्ताद जेके अॼुकल्ह नौकिरियूं कनि था पिया, तव्हांखे आराम सां ख़ुशी सां पंहिंजो मिट माइट ॿुधाईंदो दोस्त, असां अलहमदिल्ला वेंदो आहे, बसि महीने हफ़्ते में हिकिड़ो भेरो वेंदो आहे, बसि सही हणी ॾींदो आहे। सुभान अल्लाह, इहो साईं तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे इहा, त तव्हां इहे असां सिंध जी ॻाल्हि था कयूं, हिते जी न आहे खणी। हिते त बिल्कुलु हलाल सां माण्हू नौकिरी करे थो, टाइम पूरो ॾिए थो पियो, टाइम ते वञे थो पियो। ऐं हू छा आहे, अचणु देरि सां, कस्टमर माण्हू डिप्टी कमिश्नर आहिनि, ॿिया वॾा ऑफिसर आहिनि, सुबुह सां साईं मीटिंग में आहे, साईं फ़ोन ते आहे, साईं अड़े बाबा मां काॾे वञा, पोइ मीटिंग में आहे त मुंहिंजी ज़रूरत केरु पूरी कंदो। सभु ऑफिसर जे वञो, चाहे सेक्रेटरेट में वञो, चाहे कहिड़े बि इस्लामाबाद में वञो, चाहे सिंध में वञो सेक्रेटरेट में, या कंहिं लोकल पंहिंजे ऑफिस में वञो, चाहे मुख़्तियारकार जी हुजे, कमिश्नर हुजे, जीअं कंहिंजी बि हुजे, त डॉक्टर में त डॉक्टर कोन हूंदो। ऐं डॉक्टर जेकॾहिं कंहिं मरीज़ खे ॾिसे थो, पंहिंजी फी वठे थो, वठण त नॉर्मल खपे, वधीक बि वरितई त छो जो ॿुधाए वठे थो, उहा हलाल त थी, पर उनखे जेकॾहिं हिकिड़ी बीमारी जूं जेकॾहिं 3 दवाऊं लिखियूं अथई, ऐं उन्हनि 3 दवाउनि में उन हिकिड़ी दवा इन करे बि लिखी आहे छो जो हुनखे सेल्स रिप्रेज़ेंटेटिव चई वियो आहे त साईं तूं जेकॾहिं हिन जो वॉल्यूम हेतिरो विकिणंदे त तोखे असां हिते सैर कराईंदासीं सिंगापुर जो, उहो माना हलाल न थी हुनजी कमाई, उहो त ख़बीस कमाई शामिल कयईं पंहिंजे हलाल में। त इहे सभु शयूं आहिनि, वधीक अलाह साईं खे बहितर ॼाणा, जेकॾहिं ग़लति चवंदो हुजां त अलाह साईं माफ़ु करे, ऐं जेकॾहिं ॿिए खे सम्झाइणी आहे बहितर आहे त उहो असां सां शेयर करे ग्रुप ते बि, छो जो सिखणु आहे न, असांखे सिखणो आहे। 169 नंबर आहे त इन मां यामुरुकुम, जंहिंजी कंहिंजी ॻाल्हि थी शैतान जी, उनजे ख़ुतवात माना रस्ता उन ते न हलो न, उनजे विखुनि ते न हलो, उनजे फुटप्रिंट्स ते न हलो। छो इन मां यामुरुकुम, उहो तव्हांखे हुकुम करे थो पियो, फ़क़ति छाजो, बिसूए, हिकिड़ी बुछड़ाई, ऐं ॿियो फ़हशाए, फ़ाहिशी जो। उनजो हुकुम कहिड़ो आहे, हाणे हुकुम कंदो छा असांखे नज़र त कोन थो अचे, पर हुकुम जो अलाह पाक लफ़्ज़ इस्तेमालु कयो, इन खे सम्झणु खपे। शैतान तव्हांखे छा लाइ हुकुम कंदो, कॾहिं मूंखे त कोन हुकुम कयो अथसि, या मां नथो सम्झां त कंहिं ॿिए खे हुकुम कयो अथसि। भई हुकुम त ईअं हूंदो आहे त लाज़मी करिणो आहे न, पर असांखे क़ुर पाक जा अखर सम्झण जी आहे, माना शैतान जेकॾहिं वेसवसो पैदा कंदो आहे, हुकुम त कोन कंदो आहे, पर हिते हुकुम जी मुराद वला आलम एतिरी अचे थी पई जो उन विसवसे में असां एतिरो अची था वञूं, उन बुछड़ाई में, बेहयाई में, ज़रूरतुनि में, बेईमानी में एतिरो अची था वञूं जो असां उन शइ खे शौक़ु करे खणूं था पिया पंहिंजी मर्ज़ी सां, माना असां ते हुकुम जारी थी वियो। अल्लाहु अकबर, एॾो असांजो नफ़्स उन में इन्वॉल्व थी थो, नफ़्स अमार आहे, जो असां उनखे छॾे नथा सघूं, त इहा ग़लति ॻाल्हि आहे। हीअ त पोइ हुकुम थी वियो न, ॼण ईअं असां पूरो कंदा आहियूं ॼण असांखे हुकुम कंदो हुजे शैतान। अल्लाहु अकबर। त वन तक़ूलू अलाह मा ला तअलमून, हिकिड़ी ॿ इहे शयूं हुकुम कंदो आहे तव्हांखे, बुछड़ाई ऐं बेयाई जी, ऐं टीं कहिड़ी ॻाल्हि कंदो आहे त तव्हां चओ अलाह जे बाबति उहे ॻाल्हियूं जेके तव्हां न ॼाणंदा हो। अलाह जे बाबति माण्हू सुवाल कंदा आहिनि जिन खे क़ुर जी ॼाण कोन्हे का। कहिड़ा सुवाल कंदा त अलाह आहे किथे, पोइ जॾहिं हेतिरा माण्हू हुते मरनि था पिया, हे माण्हू बुख में मरनि था पिया, हिननि ते ज़ुल्म थिए पियो कमज़ोरनि ते, त पोइ अलाह किथे आहे। अस्तगफिरुल्लाह रब्बी, जेका बि नेमत आहे, जेका आज़माइश आहे, जंहिंखे अमीरी आहे, कंहिंखे ग़रीबी आहे, कंहिंखे बीमारी आहे, कंहिंखे सिहत आहे, इहे सभु अलाह जे तरफ़ां आज़माइश आहे। जेको ॾाढो आहे
भले ॾाढो थिए, भले पंहिंजो पाण अलहाकुमत ताकासुर, भले पंहिंजो पाण ते गुरूर करे पंहिंजी ताक़त ते, पंहिंजी औलाद ते, जंहिंखे काफ़र कंदा हुया, पंहिंजी ताक़त ते, औलाद ते, सिहत ते, ऐं भले ॿिए खे पाण खे ॾाढो सम्झी, भले ॿिए खे कमज़ोर सम्झी हुन सां नाहक करे। ताज़ा ई वाक़िया ॿुधाइनि, मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे अॼु जे दौर में बि जेको आहे धकु था हणनि कावड़जी करे, इहो हथु जेको खणे थो पियो कंहिंजी न्याणी ते, हुनखे ख़बर न आहे त उनजी माउ कंहिंजी न्याणी हुई, उनजी भेण, उनजी औलाद ख़ुदि न्याणी उन जूं किथे कंहिंजे घर वेंदियूं। ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे। वीडियो ताज़ो आई के छोकिरीअ न कर कई आहे त मूंखे तलाक खपे माण्हू खां, मां नथी ख़ुशि रहां हुते, त मुड़ुस त हुन सां ज़्यादती थी कई आहे, पर पीउ हुन छोकिरी जो हुन सां गॾिजी वियो आहे, हुनजो टंगू थो भञे। ख़ुदा जो कहर कोन था ॾिजनि। इहा छा, इहा बिसू आहे न, इहा बुछड़ाई आहे ऐं बेहयाई आहे। को असांजो ॿारु जेको जंहिंखे इंटरनेट ते एक्सेस आहे, ग़लति कमनि खां परे रहे थो पियो, अलाह साईं असां जेके पेरेंट्स खे बि हिदायत ॾिए त उहे ॿारनि खे पाण बि सही कमु कनि, ॿियनि खे बि सही कम जी हिदायत कनि। इन ते त सॼो टाइम लॻी वेंदो, 1 कलाक छा सॼो ॾींहुं ॻाल्हाए सघिजे थो पियो हिनखे, पर हिनखे मुख़्तसिर कयूं था पिया त शैतान असांखे अहिड़ी त जेको असांजी विसवसो विझे थो पियो, जो असां हुनखे बेहयाई खे, बुछड़ाई खे बि अमुर करे खणूं था पिया, जिन असांखे हुकुम थो करे हुनजो। हालांकि उमिरि कोन्हे को, हिनखे ज़रूरी न आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ रखी असां उहे शइ खां परे हटी सघूं था पिया। ऐं असां जेके इहे बुछड़ायूं कनि था पिया, उहे त जेकॾहिं उन्हनि खे का सम्झ में कोन थी अचे त असांजो अज़ीज़ क़रीब मिट माइट कंहिंखे सम्झाए त इहा बेईमानी स्कूल में न कर, डॉक्टर खे पंहिंजे अज़ीज़नि खे सम्झाए त ख़ुदा जी हिदायत थिएव, माण्हुनि ते ज़ुल्म न कयो। ॿिया जेके आहिनि, जेके जिन जॉबुनि ते वेठा आहिनि, उन्हनि खे चवनि त तव्हां पंहिंजी ड्यूटियूं केतिरी था पूरी कयो। ऐं ॿियो, अलाह जे बाबति सुवाल ईअं न कजे, अलाह जी आज़माइश आहे, अलाह खां डिॼिजे ऐं कोशिशि कजे त बहितर अमल कजे। ऐं ॿियनि खे बि सूरह वल असर छा आहे, न सूरह जेका आहे इज़ा जा नसुल आहे न, पर उहा जेका आहे वतवासो बिल हक़ वतवासो बिसब्र, पहिरीं पंहिंजे ईमान जी ॻाल्हि आहे, पोइ वरी ॿियनि खे बि हिक ॿिए खे हिदायत करणी आहे, वसियत करणी आहे चङाई जी। अलाह अकबर। वलसर इन सूरह अल असर वलअसर इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्ला लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात। पहिरीं पाण ईमान आंदी, अमल सालिह कई, उन खां पोइ हुनजी ड्यूटी आहे त हिक ॿिए खे जी बि। ऐं ॿियो, असां सलाह ॾींदा आहियूं, ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं, सम्झाईंदा आहियूं, सम्झण जी कोशिशि कोन कंदा आहियूं। जॾहिं बि ॿियो असांखे चवंदो आहे न का चङी ॻाल्हि, असांजो नफ़्स जेको आहे न असांखे हुनखे रोकींदो आहे, ॿुधी न कावड़ अची वेंदी आहे। अस्तग़फुरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन। अॻिते तालूं पिया 170 नंबर। ऐं जॾहिं खे चइजे थो त तव्हां ताबेदारी कयो उन जी जेको लाथो आहे अलाह। छा अलाह लाथो आहे? क़ुर पाक। या जेके इहा किताब आया आहिनि, जेके अलाह पाक लाथा आहिनि, त चवनि था, हाणे यहूदीन जी ॻाल्हि थी अचे, त चवनि था न, बल्कि पुठियां लॻंदासूं जंहिं ते ॾिठोसूं पंहिंजनि पीउ ॾाॾनि खे। अलाह पाक छा थो चए, जेतोणीकि संदन अबा ॾाॾा कुझु बि न ॼाणंदा हुआ ऐं न की सिधी वाट ते आहे, भला जेकॾहिं तव्हांखे हिदायत मिली आहे, जेका तव्हांखे क्लियर कट ॿुधाए थी पई त हिदायत ही आहे, जंहिं ते जेको तव्हांजे वॾनि ॾाॾनि ते मामनि ते हलो था पिया, उहा हिदायत न ही, उहा ग़लती कनि पिया। उहा या त उन्हनि खे हिदायत कोन मिली हुई, या उहे हिदायत न वरिती उन्हनि, पर उहे रस्ते सही ते न हुया। त हाणे तव्हां पोइ ईअं छो था चओ त असां उन्हनि जे रस्तनि ते हलंदासीं? माना उहो ख़ुतवात शैतान आहे, तव्हां वरी उन ते हलंदव? अलाह चए थो न, उन ते न हलो, हिदायत वठो। ऐं मिसाल उन्हनि माण्हुनि जो वरी अलाह पाक कीअं ॾिनो आहे त जिन कुफुर कयो, इनकार कयो अलाह पाक जी आयतुनि को, उनजो मिसाल क़ुर पाक जे मिसालनि खे बि सम्झण जी, उन में तदबुर करण जी ज़रूरत आहे। अहिड़ा मिसाल क़ुर पाक में जीअं आम माण्हू सम्झी सघे, आम माण्हू। ऐं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तदबुर वारो सम्झी सघंदो पियो, आम माण्हू खे उनजी डेप्थ सम्झ में न ईंदी। अॼु मां हिकिड़ी कंहिं वीडियो शेयर कई, हुन ॿुधमि त तव्हां चओ था पिया त हीअ जेके जबल आहिनि, इहे त खोड़ियल आहिनि, पर ककर वांगुरु बि हलनि था पिया, उहे त क़यामत ॾींहुं हलंदा। पर उहो मूंखे आयत अञा ॾिसणी आहे, कंहिंजो हवालु ॾिए थो पियो। पर जेकॾहिं सम्झो हिकिड़ी साइंटिफिक नॉलेज आई आहे, जेका नई असांखे ख़बर नथी पए, साइंस ख़बर ॾिनी आहे, त क़ुर में त उहा मौजूदु आहे न। अॻे ई साइंस जेका ॼाण ॾिए थी पई, असांखे का बि नई ॼाण कोन थी ॾे, जेका अवल शइ मौजूदु आहे
उनखे असांजी सम्झ मुताबिक़ खणी थी अचे त बाबा हीअ शइ बि असांखे ख़बर पई आहे। त ॻाल्हि चवण जी फ़क़ति इहो आहे त अलाह पाक जा जेके मिसाल आहिनि उहे आम आसान आहिनि सम्झण जे लाइ। क़ुर सॼो ई आसान आहे। त अलाह पाक मिसाल कंहिंजो थो ॾे जिन कुफ़ुर कयो, उन्हनि माण्हुनि जो जिन कुफ़ुर कयो उन्हनि जो मिसाल उन वांगुरु आहे जेको रड़ करे सॾे थो उनखे जो नथो ॿुधे। नथो ॿुधे छा? सवाइ सॾ ऐं कूक जे। छा आहे त कम्युनिकेशन आहे हिकिड़ी। असां जेकॾहिं कंहिंखे सॾींदा आहियूं त कोई जॾहिं असां खां ॿुधंदो त उहो ॾसु ॾींदो ऐं सम्झंदो, उनजो जवाबु ॾींदो प्रॉपर। जानवर खे जॾहिं तव्हां चवंदा ही जानवर जी ॻाल्हि आहे, त जानवर खे जेकॾहिं रड़ कंदो उनखे का बि ॻाल्हि चवंदो हेॾे न थी हूअं थी बी हल, उनखे फ़क़ति उहो आवाज़ु ॾींदो आहे, पोइ उनजे अचणु अमल कंदो आहे, उनखे वधीक का ख़बर न पवंदी आहे। छो उहो जानवर सिर्फ़ु आवाज़ु ॿुधंदा, उहो सम्झी वेंदा त मूंखे मालिक चए थो पियो त बी हेॾे थी होॾे न थी, वधि में एतिरो बसि। पोइ उहे अकुल नथा रखनि, यानी सुम्हुम बुकमुन उम्युन फ़हम ला यर्जून। त उहे छा आहिनि? उहे काफ़िर छा आहिनि? ॿोड़ा गूंगा अंधा। उहे नथा अकुल रखनि। उहे अकुल रखनि हा त अखियूं त अथनि न। हक़ीक़त में ॿोड़ा गूंगा अंधा अखियुनि खां न आहिनि, गूंगा कन कोन अञा बंदि थी विया आहिनि, या को ॿोड़ा हुनजी ज़बान कोन थी हले, ईअं कोन्हे, को ॻाल्हाए नथा पिया। ॻाल्हि इहा आहे त उनजो फ़हम उहो न आहे, छो जो अकुल न आहे। उहा शइ ॿुधनि ई कोन था, ॿोड़ा आहिनि। उहा शइ ॻाल्हाइनि ई कोन था। माना गूंगा हुनजी ज़बान नथी हले, उहा अंधा आहिनि, उहा शइ ॾिसनि नथा। असां ॿिए कंहिं त चवंदा आहियूं न, अड़े अंधो त न आहे यार, हीअं करे छॾी। ऐं इहो न चवणु खपे, पर असां अमूमन चवंदा आहियूं अंधो आहे सफ़ा, माना हीअ ग़लति ॻाल्हि कई, अंधो आहे सफ़ा। अखियुनि जो न, अकुल जो अंधो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन, हा हीअ 172, उहा कहिड़ी? 168। हीअ उहा हुई या अय्युहल इंसान। अय्युहा ॿिन्ही में आयो आहे। जॾहिं बि अल ईंदो आहे त ईंदो आहे अय्युहा, ऐं फेमिनिन हूंदो आहे त पोइ अय्युतहा ईंदो आहे। या अय्युतहा ईंदो। ऐं इन अल जे करे, ठीकु आहे न, त न त पोइ अय्युहा न ईंदो आहे। या बनी इसराईल जीअं उन में अय्युहा न ईंदो, छो जो अल कोन्हे हुन में। त या अय्युहल्लज़ीना आमनू, हाणे हिते बिल्कुलु क्लियर कट अलाह पाक कंहिंखे थो मुखातिबा आमनू, माना जिन ईमान आंदो। बंदि करे जो सभिनी खे प्लीज़ काइंडली। या अय्युहल्लज़ीना आमनू माना उहे जिन ईमान आंदो। हाणे अलाह पाक हिते छा थो चए? कुलू, तव्हां खाओ, मिन तय्यिबात, पाक शयुनि मंझां, मा रज़क़नाकुम, जेकी असां ॾिनो रिज़्क़ तव्हांखे। तमामु गौर जी ॻाल्हि आहे, तमामु गौर जी ॻाल्हि आहे इहा। 168 में आयो या अय्युहल इंसान, हिते या अय्युहल्लज़ीना आमनू। जॾहिं या अय्युहल इंसान आयो हुयो त उते लफ़्ज़ छा आयो? कुलू मिन तय्यिबात हलालन तय्यिबन। हिते छा आयो आहे? हिते हलाल कोन्हे, छड़ो छा आयो आहे? तय्यिबात, तय्यिबात, पाक रिज़्क़, पाक। हाणे हिते सोचण जी ॻाल्हि न आहे, हलाल काॾे वियो? हलाल इन करे सभिनी इंसाननि लाइ उहा कैटेगरी अचे थी पई जेके अलाह पाक हिदायत ॾिनी, पर आमनू जी जेकी ॻाल्हि ईंदी, ईमान जॾहिं आंदो आहे उनखे ख़बर आहे त हलाल ई खाइणो आहे। उहा कैटेगरी हाणे हेठि, हाणे अॻिते हलो मथे। तय्यब माना मोमिन जेको आहे उनखे पाकीज़ा शयुनि खां सवाइ ॿी शइ खाइणी न खपे। माना पाकीज़ा शयुनि खां सवाइ ॿी शइ खाइणी न खपे। असां त हलाल ॻोल्हींदा था वठूं न, भले उहा असांजी कमाई हलाल आहे हराम आहे, पर गोश्त हलाल जो ॻोल्हियूं था पिया न, उन्हनि लाइ इहा पाबंदी न आहे त को हलाल खाओ, न, उन्हनि खे पाबंदी आहे, अलाह पाक हुकुम आहे इहो त पाक शयुनि मंझां खाओ, माना उन में का बि ख़राबी रिज़्क़ में ॿी शामिल न हुजे, जंहिंमें जेको आहे जेको रिज़्क़ जेको कमाए वियो हुजे या खाधो हुजे, जंहिंमें कंहिं बि शइ जो शाइबो हुजे त उन में कंहिं ॿिए सां धोखो थियल आहे या उन में का बि मिलावट थियल आहे। अल्लाह अकबर। हीउ जेको आख़िरी जेका आयत जो हिसो आहे न, हीउ वशकुरु लिल्लाह आहे, हीउ जेको लिखियलु आहे हुन में अवी जेकॾहिं निलो अलाह जी इबादत कंदड़ आहियो त संदसि शुक्रानो अदा कयो। निलो माना ख़ासि
त हीअ बि सही आहे, पर हिनखे लफ़्ज़नि जे हेठो जेकॾहिं माना लाइ मां हिन करे ईअं खणी आयुमि ऐं वशकुरु लिल्लाह, ऐं तव्हां शुक्रानो अदा कयो अलाह जो, इन कुतुम इयाहु, जेकॾहिं अवी ख़ासि हुन जी इबादत कंदा हो। हीअ रंग चेंज थी वञे हिते, हीअ ब्लू हुजणु खपे हीअ रेड में, ठीकु आहे। ख़ासि उन जी इबादत कंदा, ॿिए कंहिंजी इबादत कंदा असां न, बिल्कुलु बि न कंदा, इहो अलाह जो शुक्र आहे। इन करे पोइ शुक्रानो कंहिंजो करणु खपे, फ़क़ति अलाह जो ई करणु खपे, ठीकु आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि इन में शुक्रानो, मां हिकिड़ो खणी अचिणो मूंखे रहिजी वियो, टाइम कोन मिलियो, त हिकिड़े हंधि लिखियलु आहे अलाह पाक चए हदीस मुबारक आहे उन में, त उन इंसान अलाह जो शुक्र अदा, उनजो मफ़हूम आहे, औ काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लफ़्ज़ अलाह बहितर थो ॼाणे, मफ़हूम इहो आहे उन माण्हूअ जो शुक्र ई अदा न कयो, न उन अलाह जो शुक्र अदा न कयो जंहिं इंसान जो शुक्र अदा न कयो। इंसान जो शुक्र अदा छो कबो? ज़रूरु आहे का मदद कंदो न, माना कंहिंखो मदद घुरण बि ॾोह कोन्हे को, पर जेके अलाह तौफ़ीक़ ॾींदो आहे मदद जी, उहो अलाह ॾींदो। पर मक़सदु चवण जो इहो आहे त शुक्रानो कयो फ़क़ति अलाह जो, जेकॾहिं हुनजी इबादत कंदड़ आहियो, ठीकु आहे न। पर दुनियावी कमनि में जेकॾहिं को मदद करे थो पियो त उनखे बि शुक्रानो अदा करणो आहे न, इहो त सिंपल कर्टिसी हुजणु खपे, महिरबानी, थैंक्स। ऐं उहा जेकॾहिं कंहिं माण्हू जी न करे त उहा बख़ीली चइबी। इन करे हदीस मुबारक जा लफ़्ज़ आहिनि त जंहिं हुनजो मफ़हूम इहो चुकियोसीं त जेको जंहिं उन अलाह जो शुक्र अदा न कयो, जंहिं माण्हू जो शुक्र अदा न कयो। हाणे आयत हीअ 172 थी हले पई, साॻी आयत ही जेको असां रिज़्क जी ॻाल्हि कईसीं उन अंग्रेज़ी में चइबो प्रोवियन। ऐं ॿी ॻाल्हि हाणे अचूं था पिया 172 ते ई आहे, ही शुक्राने जी ॻाल्हि बि करे चुकासीं, हलूं था पिया 173 ते। अलाह पाक चए थो पियो अॻिते, जॾहिं हलालनि तयबनि जी ॻाल्हि आई, ज़मीन मज़ा खाओ हलाल तयब, ऐं विच में कोन्हे का, जीअं बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदा आहियूं, अर रहमान अर रहीम में कोन्हे, या वाह कोन्हे, माना ईअं सम्झो अर रहमान वर रहीम न आहे। त हिते बि हलालनि तयबनि, हलालनि व तयबनि न आहे, हलालनि तयबनि माना तयब उन हलाल सां गॾु ई कंडीशन आहे, अलॻि कंडीशन न आहे त माण्हू हिकिड़ी पूरी करे भले ॿी पूरी न कई त बि ख़ैर आहे, न, ॿई पूरी करणी आहिनि। ऐं जॾहिं वरी मोमिन जी ॻाल्हि आहे त उन ते हलाल जी त कंडीशन ई ख़तमु थी वई, फ़क़ति तयब जी कंडीशन आहे। अलाह अकबर, हलाल अंडरस्टूड आहे। उन खां पोइ अलाह पाक हराम कहिड़ियूं शयूं कयूं आहिनि, हराम कई अवां ते मुअल जानवर, मुर्दा, जेको जानवर मरी वञे उहो न आहे खाइणो, उहो खाइणो न आहे। पर असांजे दुकानदारनि, तव्हां वीडियो ॾिठा हूंदा, उन में पाकिस्तान में असांजे दुकानदारनि इहो पाण खे सम्झी छॾियो आहे मुंहिंजे ख़्याल में त खाइणो न आहे, विकिणणो आहे। मुअल जेके आहिनि कुकड़ियूं, वीडियो आयल आहे बाक़ाइदे, उनखे कटे छिले करे उहे विकिणनि था पिया, छो जो होटलुनि खे हज़ारे किलो था वञनि पिया, हुते माण्हू खाराइनि था पिया। त माण्हुनि खे ईअं सम्झियो आहे त मुर्दार जानवर खाइणो कोन्हे, विकिणणो आहे। सुभान अल्लाह, असांजो ईमान आहे इहो, वाह वाह, अस्तगफुरुल्लाह पढ़िजे न। ॿियो रत, दम माना रत, ऐं गोश्त सूअर जो, इन ते असांजी पाबंदी माशाअल्लाह सभिनी जी आहे। पर किथे ॿिए हंधि जॾहिं आयो आहे त तव्हां शराब जी पाबंदी आहे, उहो बि तव्हां ते हराम कयो वियो आहे। असां ते एतिरो हराम थियल आहे, जो माण्हू जहाज़ में ॿुधो आहे चढ़ंदा आहिनि त उते घुरंदा आहिनि, जिते घुरी सघंदा आहिनि, जिते महफ़िलुनि में वेंदा आहिनि त उते पीअंदा आहिनि। मिड़ेई फन आहे, झटि घड़ी लाइ, आदत थोरी आहे। सुभान अल्लाह, इहो पंहिंजो दीन आहे। उन खां अलावा ऐं जॾहिं असांखे थोरी थोरी ॻाल्हियुनि ते बिदतूं ॿुधाइनि था पिया, कॾहिं उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त इहो थोरो करे महफ़िलुनि में जेको पीए थो, इहो दीन खां हटणु आहे, इहो न आहे, इनखे बिदत न चवंदा। त असां यार कॾहिं पीअंदा आहियूं, इहा बड़ी फन लाइ, असांजी आदत थोरी आहे। या उन खां अलावा अॼुकल्ह शादियुनि ते ॿुधो आहे त ॾाढो माण्हू, जेके वॾा वॾा माण्हू शादियूं कनि था पिया, महफ़िलुनि में त खणी पीअनि, पर शादियुनि ते बि हलाइनि था पिया। शाबस उन्हनि खे आहे जेके उते पीअनि था, पीआरनि था, उन्हनि सां गॾु उते उन महफ़िलुनि में शामिल आहिनि। को उन्हनि खे चवण वारो कोन्हे, को हिकिड़ा 20 माण्हू त उन मां निकिरी वञनि न, पंहिंजा क़रीब जेके आहिनि, बाबा तव्हांजी इहा शइ हलंदी, असां कोन ईंदासीं। उन खां पोइ ॿियो इहो ॾिसिजे त जेको बुछड़ाई अहिड़ी का हुजे त उन्हनि खे रोकिजे, कोशिशि कजे बहरहाल, जे ॿिए जे हथ खे इज़त बि न थिए, मुहबत सां, एॾो कावड़िजे बि न माण्हू जो उन जे मथां चढ़ियो वञे। असुल इहो इन में पोइ सम्झाणी कोन ईंदी आहे, मुहबत सां हुजे, मिठा आराम सां हुजे। त उन खां पोइ
जानवर ही 4 ॻाल्हियूं थियूं, मुअल जानवर, रत, गोश्त सूअर जो, ऐं जेको बासे वियो उनखे ग़ैर अल्लाह जे लाइ। माना जेकॾहिं जानवर खे खणी ईंदा हुया, तव्हां उमर सीरीज़ में ॾिसो, उते जानवर खणी बुत जे साम्हूं कोई उन्हनि खे खणी रत हणंदा हुआ। असां जॾहिं उज़ई कंदा आहियूं, उनमें क़ुर पाक क्लियर कट क़ुर में चयो आहे तव्हांजे अलाह वटि को गोश्त या रत अलाह वटि कोन थी पुॼे हिननि जानवरनि जी, नियत पुॼे थी, नियत। ऐं गोश्त रत त हराम थी वई, जेको रत त लुड़ी बि थी वञे, पर जेकॾहिं गोश्त आहे उहो ग़रीबनि खे करायो, तव्हांजो हक़ आहे, ॿिया बि खाइनि, पर अलाह जो मक़सदु इहो आहे त जीअं ग़रीब गुरबो बि खाए उन वक़्तु, ठीकु आहे। ऐं ॿियो उन खां अलावा इहा चइजे ॻाल्हि, ग़ैरुल्लाह जा नालो अॼुकल्ह जे दौर में जेकॾहिं को इहो कमु करे थो पियो, त जेके असांजे चवनि था पिया त माण्हू वञनि था पिया दरगाहनि ते या पीरनि ते, भई पीरनि ते वञनि था, जेकॾहिं अलाह जे माना इहो ख़बर अथव त इहो अलाह जी राह में ई कयूं था पिया, पोइ भले सवाबु कंहिं ॿिए खे थिए, ठीकु आहे न। त सवाब जे लाइ त ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नियत जेकॾहिं उन जे नाले में हूंदी करण जे में, त पोइ इहो सिधो सो गुनाह अलाह पाक सिधो सोचे थो पियो। ॿिए जे लाइ बास ईअं हुजे त मां हिन में हीअं थियो त मां इन जे फ़ाइदे में मां अलाह जे राह में क़ुर्बानी कंदुमि, ठीकु, उहो भले सही हुजे, छो न, अलाह आलम। पर जेको वरी बि मूंखे असां मां ग़लति चवां त अलाह सी माफ़ कंदो। उन खां पोइ पर ॿी ॻाल्हि कहिड़ी, अलाह पाक जी रहीमी त ॾिसो, अलाह पाक चए थो पर अहिड़ा मौक़ा इंसान खे अची सघनि था पिया जॾहिं इन खां एॾी लाचारी अची वञे जो इहा मजबूरी थी वञे, पोइ तव्हां छा कंदव? पोइ जंहिंजी नियत नाफ़रमानी जी न आहे, न की को हद को लंघंदड़ आहे, त पोइ हुन ते को गुनाह कान्हे त पंहिंजी ज़िंदगी बचाए, खाए भले, ख़तमु। केॾी कुदरत आहे रब साईं जी। उन खां पोइ चओ त छा आहे, अल्लाह इन अल्लाह गफ़ूर रहीम, बेशक अल्लाह गफ़ूर रहीम आहे, बख़्शण वारा, अल्लाह अकबर। हाणे ही कलर अची वियो, माना हिन में हिन जहिड़े जे भई ईदियूं उहे सभु माना हिकिड़ी आयत हले थी पई, कहिड़ी आवाज़ 174। बेशक उहे माण्हू जेके लिकाईंदा आहिनि उनखे, जेकी नाज़िल कयो अलाह, माना हिते चयो वियो आहे त इहो यहूदियुनि जे लाइ, उहे कंदा लिकाईंदा हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाबति ॻाल्हियूं। नाज़िल कयो अलाह किताब मां, ऐं विकिणनि था उनखे एवज़ मुल्ह थोरे जे, उहे माण्हू न खाईंदा आहिनि पंहिंजे पेटनि में मगर बाहि। ऐं उनजी सज़ा छा आहे? अल्लाह युकल्लिमुहुमुल्लाह, न ॻाल्हाईंदो उन्हनि सां अलाह यौमल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं, माना ॿियनि सां ॻाल्हाईंदो। अलाह माण्हू पुछंदा अलाह किथे आहे, अलाह उन्हनि ॾींहुं ॻाल्हाईंदो। ॿी बि आयतूं आहिनि जंहिंमें अलाह चए थो त उन्हनि खां हिसाब ई न वठिबो, अलाह उन्हनि ॾे माना उन्हनि ॾे तवजो ई न कंदो पंहिंजो। माना इहा ॻाल्हि त आहे न त ॿियनि ॾे तवजो थींदो, हिसाब जीअं थींदो, माना अलाह पाक सां ॻाल्हाईंदो माण्हू, अलाह अकबर, सुभान अलाह। ऐं ॻाल्हि इहा चइजे, इहा सज़ा एॾी सज़ा छो? अॻिते त चए थो पियो वल्लाह युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम, टे ॻाल्हियूं जेके छा था कनि, वयश्तरून, माना विकिणनि था, या माना जेको पंहिंजो ईमान विकिणनि था या ॻाल्हियूं लिकाइनि था किताब जूं, अलाह पाक जे कलाम जूं, चाहे उहो तौरेत में हुजे, चाहे इंजील में, चाहे हिन क़ुर करीम में, जेके माण्हू लिकाइनि था उन्हनि में, उहे छा था कनि, उहे माण्हू पंहिंजे पेटनि में बाहि था पिया खाइनि। केॾो ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे, केॾो ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। ऐं माण्हू आहिनि, तव्हांखे मां तर्जुमो बि ॾेखारींदुमि, शेयर कंदुसि मां सिंध वारे ग्रुप में चयो त उन्हनि जेको आहे अलम नशर अलक सदरक में हिकिड़ो लफ़्ज़ खाई विया आहिनि, हुनजो तर्जुमो तव्हांखे मां ॿिनि जाइ ते ॾेखारींदुमि, सही न कयो आहे। जेकॾहिं उन्हनि ग़लती कई आहे त अलाह उन्हनि खे माफ़ु करे, असांखे बि करे, पर जेकॾहिं उन्हनि ग़लती कई आहे ॼाणी वाणी कंहिं सबब जे करे, त अलाह पाक जो हीअ आयत उन्हनि खे ॾिसणु खपे, सम्झणु खपे त अलाह पाक छा थो चए। दुश्मनी में न वधनि एॾो अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, अलाह जे किताब में ऐं मुस्लमाननि जे, ही चारई आहिनि, इन्हनि में जेको दिलि चवेनि थी माण्हू कनि था पिया, इहो न करणु खपे। फिरकनि जे ॻाल्हियुनि में जॾहिं माण्हू अचनि था पिया त इहे ॻाल्हियूं विसारे था छॾनि, अलाह अकबर। उहो ई आयतूं ॿुधाईंदा जेके उन जे कम जूं आहिनि, ॿियूं आयतूं न ॿुधाईंदा। सॼो क़ुर सिखो न, क़ुर छा थो चवे, सॼियूं ॻाल्हियूं अचनि सभु हिते। त पंहिंजे पेटनि में उहा बाहि आहे, ऐं न ॻाल्हाईंदो उन्हनि सां अलाह, इन खां वधीक का सज़ा के ॿिए खे ॿुधाए सघिजे थी? असां जेकॾहिं के ॿार सां कड़बूं त न ॻाल्हाईंदा आहियूं, घर में का गड़बड़ थींदी आहे त ॻाल्हाइण छॾे ॾींदा आहियूं। माना इन खां वधीक असां वटि ॿी सज़ा ई कोन्हे का कंहिंखे ॾियण लाइ। मूंसां जेकॾहिं को ॻाल्हाइण छॾे ॾींदो त मुंहिंजे लाइ त
इंतहाई इन को वधीक तकलीफ़ ते ॻाल्हि कोन थींदी। उन खां पोइ अलाह पाक चए थो अलाह उन्हनि जे ध्यानु न ॻाल्हाईंदो क़यामत जे ॾींहुं, वला युज़कीहिम। युज़कीहिम छा आहे? न को खेनि पाक कंदो। पाक उते कीअं थींदो माण्हू? भई पाक थींदो गुनाहनि खां न, त पाक गुनाहनि खां न थींदो त माण्हू जन्नत में किथां वेंदो? जेकॾहिं कमी पेशियूं थियल आहिनि असांजूं कोशिशि जे बावजूदि का ग़लतियूं थियनि थियूं पियूं, नियत असांजी ख़राबु न आहे, हा, त अलाह पाक उनखे माफ़ु कंदो त पाकाई थींदी त पोइ माण्हू जन्नत में वेंदो न। मंदिर उन्हनि खे कलाम न कंदो, न उन्हनि खे पाक कंदो, पोइ उन्हनि लाइ छा आहे? वलम अज़ाबुन अलीम, ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। अलीम जेको आहे उन्हनि मतिलबु जेको उस्ताद सम्झायो कि छा आहे त क़ुर पाक जेको सिखनि थो, उन्हनि खे ख़बर ई जेके ॿुधनि पिया उन ज़माने में, उहे इन करे ईमान न आंदो, जिन न आंदो उहा ॿी ॻाल्हि आहे, जिन आंदो त लफ़्ज़नि खे ॾिसी आंदो। अज़ाबुन अलीम, अलीम असां चऊं था ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। ॾुखो ईंदड़ असां छा सम्झंदासीं? बीमार बि ॾुखो ईंदड़ थींदो आहे न। परमानेंट आहे इहो अलीम जी सिफ़त जेको ॾिसबी न लफ़्ज़ जी, त उहा शइ परमानेंट हूंदी आहे ख़ासियत। तोबा माना हिन आयत जे हेठि टुकड़े खे पढ़ी करे जेकॾहिं पोइ बि को अलाह जे आयतुनि खे लिकाए थो पियो, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंब, क़ुर पाक सिधी सी ॻाल्हि ॿुधाए थो पियो। अलाह पाक चए थो पियो न ॻाल्हाईंदो हुन सां। ॾिसो ही रंग खे हाणे ॾिसो, पोइ कम अज़ कम ज़हन में अचणु खपे। अॻिते हलूं था पिया, उहे इहे माण्हू आहिनि जिन ॻिधी छा गुमराही हिदायत जे बदिले अश्तर, माना वापार आहे, माना ख़रीदारी करणु का शइ। ख़रीदारी छा की ज़लालत, दलालत, ज़लालत असां दलील कंदा आहियूं न, ज़लालत माना गुमराही ख़रीद कई बिल हुदा, हिदायत जे बदिले हिदायत मौजूदु आहे पर पोइ ज़लालत जे कढ पिया। वल अज़ाब बिल मग़फ़िरत, ऐं अज़ाब ख़रीद कयो अथऊं मग़फ़िरत जे बदिले। उहे माण्हू इहे ईअं कि गूस पंप्स था थियनि, ईअं लिंग खंडार ॾियनि था त केरु असांखे अलाह जेकॾहिं पनाह ॾींदो आहे, पर जेके कनि था पिया त उहे ख़ुदा को कोन था ॾिजनि, हिन कलाम जी आयतुनि खे नथा सम्झनि। फमा असबरहुम अलन नार, ऐं वरी क्वेश्चन आहे हिन में हिते हीउ लफ़्ज़ जेको लिखियलु आहे न, पोइ अजब आहे, पोइ अजब आहे उन्हनि ते। असबरहुम सब्र कयो अथऊं अलन नार, इन बाहि ते जेका उन्हनि खे इन में मिलंदी अॻिते हली करे, उन ते सब्र कयो अथनि ऐं उहे शयूं कंदा था अचनि। पाण खे रोकियो अथऊं इन ते, त इहे सब्र माना रोकणु, पाण इन ते सब्र करे छॾियो अथऊं त असां इहो माना रोके छॾियो अथऊं त इहा असां ज़रूरु कंदासीं, दलालत वठंदासीं। ख़बरदार अलाह कहिड़ी शइ हुनखे सब्र करायो आहे हिन ते, जो हिकदमि हिन तो हटनि कोन था। जिन इहे खे लफ़्ज़ सम्झ में आया उन्हनि ईमान आणे छॾियो ऐं ज़लालत खां अलाह से माफ़ी ॾे, उन्हनि उते ई ख़तमु करे छॾी, हिदायत ते अची विया। उहा हिदायत ते अहिड़ा आया जो सुभान अल्लाह व बिहम्दी, सुभान अल्लाह अज़ीम, सुभान अल्लाह। उहो इन जे करे ज़ालिक बिअन अल्लाह नज़्ज़ल अल किताब बिल हक़, बेशक लाथो आहे तौरेत अल्लाह पाक सच सां। हे बि आई ही ख़ासि हिन यहूदियुनि जे बारे में आई आहे। ऐं बेशक उहे जिन इख़्तिलाफ़ कयो, हा, किताब बाबति तकरार कयो, से ज़रूरु वॾे छेड़े माना चीअ में आहिनि या ज़िद में आहिनि, नुक़सान में आहिनि। बसि हीअ हिन जो आहे यानी समरी आहे त 76 ताईं इंसान न हलाल ऐं मां हिन खे ड्रायां हक़ीक़त में हिते PDF में ॾियूं मां न रखंदुसि। हलाल तैयब शयूं खाओ, हलाल ऐं न आहे, हलाल तैयब, छड़ो हलाल न आहे, ॿई गॾु आहिनि। शैतान बदी ऐं बेहयाई जो हुकुम ॾींदो आहे, बदी सां गॾु बेहयाई जो ख़ासि हिते अलाह पाक ज़िक्र कयो आहे। बेहयाई छा आहे? फाशी। ऐं अॻिते हली जॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो ज़िना जे लाइ, त उन में अलाह पाक जेको लफ़्ज़ रखियो आहे ला तक़रबु ज़िना, ईअं न आहे त न कयो, उनजे क़रीब बि न वञो। एॾी माना हिदायत आहे त उनजे भरिसां बि न वञो, छो जीअं जीअं माण्हू थोरी थोरी ॻाल्हि कंदो न, ईअं वधीक उनजे वेझो वेंदो वेंदो, इन करे उनजे माण्हू क़रीब बि न अचे, उन रस्ते कोई हटंदो वञे। ऐं शैतान इहो बि चवंदो आहे त अलाह बाबति उहो कुझु चओ जंहिंजी तव्हांखे ॼाण न हुजे। ख़बरदार, शैतान त खुलियल दुश्मन आहे, खुलियल दुश्मन आहे। उहो लिकियल त न आहे जो चऊं थो त अड़े ख़बर ई न पई, न। वरी ॿी आयत में आहे त खाओ अलाह जो ॾिनल तैयब, कंहिंजे लाइ आहे? मोमिननि लाइ, यानी पाकीज़ा रिज़्क़ खाओ ऐं उन जा बंदा आहियो त उन जो ई शुक्र कयो। आयत 177 हीअ सही लाइफ चेंजिंग आयत हुजणु खपे। हिन खे हिकिड़ी आयत खे इंशाल्लाह डिस्क्राइब कंदासीं ॿिनि टिनि पार्ट्स में, ऐं इहा आयत सभिनी खे ख़बर हुजे त बकर जी 177 आहे। छा आहे? सूरह बकर जी 177, सूरह बकर जी 177।
हिन में छा शुरूआत कीअं थींदी? लैसल बिर, लैस माना ना आहे, बिर माना नेकी, righteousness is not, what is not, righteousness is not, and what is not, तो ॿियो शुरू थो थिए 22 नंबर रुकू, अन तो वल्लू अॻ में बि अची चुकी आहे, इहा नेकी न आहे। अलाह पाक चए थो जॾहिं कब कब तो माना क़िबलो थियो हो बैतुल हराम ॾे, त उन वक़्तु बि जॾहिं क़िबलो फेरायो त अलाह पाक चए थो इहा नेकी न आहे त तव्हां मशरिक़ या मग़रिब ॾे पंहिंजा मुंहं फेरायो। नेकी छा आहे? नेकी आहे नियत, हुकुम मञो अलाह पाक जा, हुकुम मञो जेको बि अचे, इहो हुकुम अचे या ॿियो हुजे, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तव्हांखे हिदायत ॾियनि था उहो मञणो आहे, इहा नेकी आहे। की न हीअ नेकी करणी आहे, हूअ न आहे करणी, इहा नेकी न आहे। अलाह पाक चए थो त फेरायो तव्हां पंहिंजा मुंहं, इहो रिपीट थियो आहे, होॾे बि आयो आहे, मुंहं तरफ़ ओभर ओलह न, लेकिन नेकी छा आहे? वलाकिन बिर, असल नेकी छा आहे? उहा आहे मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकत वल किताब वल नबीन, जंहिं माण्हूअ ईमान आंदो अलाह ते। हाणे इहो ज़िक्र हलियो थो पियो, पहिरीं नेकी अलाह पाक ॻणाए थो पियो। नेकी छा आहे? मन आमन, मन आमन में हुनजा पार्ट्स आहिनि। कहिड़ा पार्ट्स आहिनि? ईमान करण तो ताड़े अल्लाह ते, सब खां पहिरीं ईमान, ऐं उहो सब खां पहिरीं ईमान कंहिं ते? अल्लाह ते। देखिए अल्लाह ते ईमान अची वियो, बाक़ी छा रहियो? पर अल्लाह पाक चए थो हुन खां पोइ बि वधात आहे क़यामत जे ॾींहं ते। छड़ो अल्लाह ते ईमान आणणो न आहे, क़यामत जे ॾींहं ते ईमान आणणो आहे। उन खां पोइ मलाइकनि ते, यहूदी न पाणनि ईमान, उन्हनि जो मलाइकनि ते बि ईमान पूरो न हुयो, ऐं क़यामत जे ॾींहं में जेको आहे उन्हनि खे, पर उहो क़यामत जे ॾींहं ते ख़ैर काफ़िर बहस मुबासा कंदा, मुशरिक। ऐं मलाइकनि ते ऐं किताबनि ते इन में अची यहूदी इते फासनि था। किताबनि जो क़ुर पाक जो ईमान कोन्हे, ऐं पैगम्बरनि ते उन में बि कोन्हे को। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान जेकॾहिं हुजे त मुस्लमान थियनि न, माना इहो ईमान न आहे। ठीकु थियो? इन में पंज ॻाल्हियूं अची वियूं। उन खां पोइ अलाह पाक फरमाए थो व अता, ॿी नंबर ॻाल्हि, हिकिड़ी व आमन, ॿी व अता। हिनखे पोइ स्लाइड आहे त पोइ हुनखे ॾिसजो वरी, जेकॾहिं सम्झ में न आयो हुजे, इनशा ताला थोरो टाइम जे हिसाब सां हलणो आहे। हिन में आयो आहे अता, ॾिनऊं छा? माल। पर माल खां पोइ ज़विल कुर्बा अचे आयत, ही लफ़्ज़ एड करे अलाह पाक हिन आयत खे, मफ़हूम खे अजीब हिकिड़ो मतिलबु ॾेई छॾियो आहे। कहिड़ो? हिनखे असां नथा खणूं, हिनखे फ़िलहालु नथा पढ़ूं। व आतल माल, ऐं ॾिनो माल, माना ख़ैर कटियो जेको बि कंहिंखे, हिते था पढ़ूं माइटनि खे, ज़विल कुर्बा वल यतामा वल मसाकीन वबिन सबील वसाइल व फिर रिकाब, इहे ईंदा वेंदा। हिकु रक़ब थींदो आहे, माना ही कंधु, ऐं जेके माना ग़ुलाम हूंदा न कंध में हणंदा, ऐं ॿियो रिकाब थींदो आहे कंध, रक़बतुनि माना कंधु, रिकाब जो जमा हुआ माना जेके बि छॾाइण। हाणे अचूं था पिया त माल ॾिए थो पियो कंहिंखे, ॾिसो माइटनि खे, वेझनि माइटनि खे, उन में माइटनि में वरी अॻिते कैटेगरी ईंदी वालदेन पहिरियों आहिनि, पोइ वालदेन पीउ माउ पहिरियों हुननि जा कनि। उन खां पोइ यतीमनि खे, यतीम असां चवंदा हुआसीं मां त यतीम थी वियो आहियां, मां बि यतीम आहे, अलाह साईं मुंहिंजे वालदेन खे जन नसीब करे। असां ॿिया जिन जे वालदेन खे अलाह साईं जेके गुज़री विया आहिनि उन्हनि खे जन नसीब करे, जंहिंजा हाल हयात उन्हनि खे वॾी सिहत ऐं हयाती ॾिए, सिहत वारी हयाती ॾिए इंशा अल्लाह ताला। ऐं ॻाल्हि इहा आहे त उन में जेका ॻाल्हि कयूं पिया इहा त माइटनि में अॼु बीमा अची विया, माइटनि खे यतीम, हा यतीम अरिड़हनि नौजवानी जी जेका उमिरि आहे उन खां घटि वारो जो हुनजो वालिद मरी वियो हुते अरबी वारा, उनखे यतीम चवंदा हुया, छो जो किफ़ालत पीउ जाते हूंदी। ठीकु आहे, मां वारो त बि यतीम आहे अल्हम्दुलिल्लाह, पर यानी उहा जेका माना असां सिखियल आहे सॼी, अलाह सां हर कंहिंखे पनाह में रखे। यतीमनि ऐं मिसकिननि, मिसकिन माना ज़रूरतमंद या ग़रीब, ऐं मुसाफ़िरनि ऐं सुवाल कंदड़नि खे। हिते साइलीन जो तर्जुमो तव्हां क़ुर शरीफ़ में ॾिसो, अंग्रेज़ी में ॾिठो, मां उर्दू में बि ॾिठो, ऐं सिंधी में बि काफ़ी लिखियो आहे पिनंदड़नि खे, बेगर्स खे। मां चयुमि ला हौल वला कुव्वत, मां नथो सम्झां, हर कंहिं पंहिंजे हिसाब सां तर्जुमो कयो आहे। अलाह सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो जेके जेका ॻाल्हि सम्झ में आई, पर बेगर्स सुवाल कंदड़ छड़ो कोन थींदा आहिनि, ॿिया बि सुवाल कंदड़ थींदा आहिनि। वसाइलीन, ॾिसो न, माना सुवाल करे सघिजे थो न। हिते असांखे चवंदासीं कंहिंखां बि सुवाल, कंहिंखां सुवाल कनि कीअं शिरक थी वियो। लास्ट टाइम तव्हांखे ॻाल्हि ॿुधी त फॉर एग्ज़ाम्पल डॉक्टर इसरार साहिब जेके हवालो ॾिनो त उन चए थो पियो अॻे के अलम शरीफ़ ते आयासीं, इहा का न अबुद व इहा का नस्तईन जे बारे में, त कंहिं चयो साईं टे दफ़ा तव्हांखे कंहिं चओ कंहिंजी मदद लाइ, उहो जाइज़ आहे।
चौथे दफ़े त तव्हां चवंदो त माना तव्हांजो अलाह ते यकीन न आहे, तव्हां माण्हू यकीन था रखो। डॉक्टर इसरार साहिब जो वॾो इल्मु आहे, असां हुन कमेंट कोन कंदासीं, पर मुंहिंजे हिसाब सां जेकॾहिं सभिनी खे असां शिरक चवंदासीं न, त पोइ माना जंहिं ॼाणी इहो करे थो पियो त उन ते उहो लाज़िम पइजी वेंदो। पर मां नथो सम्झां हिनखे, नथो इन करे न सम्झां त मां ज़िद थो कयां, पर सी माण्हुनि खां मदद घुरिजे थी पई की हिकिड़ो दफ़ो न मां ॿिए खे चयो, टे चयो, मूंखे 3 दफ़ा 4 दफ़ा माण्हू खां मां पुॼी न सघियुसि, ॿिए दफ़े चवंदा का न करे सघियुसि पूरी, 3 दफ़ो चौथो चवंदो, कहिड़ो गुनाह आहे हिन में? यकीन त असांजो अलाह में ई आहे न, त जेको सबबु पैदा करण वारो अलाह पाक आहे, ऐं मुंहिंजी ज़रूरत पैदा करण वारो बि केरु आहे? अलाह पाक आहे। तॾहिं त असां हदीस मुबारक जो ज़िक्र कयोसीं, हदीस मुबारक जो मफ़हूम आहे त उन अलाह जो शुक्र न कयो, जे माण्हू जो शुक्र न कयो। भई माण्हू जो शुक्र अलाह छाॾे कंदासीं? जॾहिं को मदद कंदो त कंदासीं न शुक्र। माना कंहिंखो मदद घुरण हरूभरू शिरक। वल्लाह आलम। अॻे वरी बि अॻिते जेकॾहिं मुफ़्ती वेठा आहिनि त असां ते अलाह पनाह खां फतवा न अची वञे, सम्झ असांजी ईअं आहे, वधीक अलाह बहितर थो ॼाणे, छो जो हीउ फ़िक़ह जो क्लास न आहे, क़ुर जो क्लास आहे। इनशाअल्लाह क़ुर जी माना था सम्झूं त माण्हू माल हाणे आईंदो अलाह हुबी, छड़ो माल ख़र्च करण जी ॻाल्हि न आई आहे। अलाह पाक कमाल आहे लफ़्ज़ जेके अलाह हुबी, बावजूदि उनजी मुहबत जे असां वटि जेका गैर ज़रूरी शइ वधीक हूंदी आहे, असां ख़ैरात कंदा आहियूं, पर अलाह पाक उनजी ॻाल्हि नथो करे वधीक जी। जंहिंखे जेके असांखे जंहिं सां मुहबत आहे, जेके बैंक में पैसा पिया आहिनि, सोन पिया आहिनि, जेका बि ज़री पुरती पई आहे, ज़रूरत जी पहिरीं पूरी करणी आहे, पंहिंजे माइटनि ते माना पंहिंजो अहल आयल ते पहिरियों हक़ु आहे, ऐं उन में अचे थो अॻिते हली करे तव्हां ॾिसंदो त उन में असांजो यानी उते आहे त ॾिसंदासीं इनशाअल्लाह ताला त उहो अहल खे बि कीअं डिफाइन थो कयो वञे हदीस मुबारक में। त इहा थी ॿ ॻाल्हियूं, आमना व अता व आता। हुन खां पोइ अलाह पाक चए थो अकाम सलात, वरी हाणे ज़िमा जो ज़िक्र थो अचे। इहे सभु ग़रीबनि जूं ॻाल्हियूं, मिसकिननि जूं ॻाल्हियूं, सवाली खे मदद करण आहे, ईमान जी ॻाल्हि पहिरियों अची वई, उहे अचण खां पोइ अकाम सलात हाणे थो अचे। ॾिसो न, असां वटि सॼो ज़ोर अकाम सलात ते आहे। अकाम सलात ते आहे छो जो उहा फाशी कुम तो रोके थी न, क़ुर पाक में अचे थो पियो फाशी खां परे थियणो आहे त उनखे केरु असांखे मदद ॾींदो आहे? इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर। निमाज़ ताम पहिरीं निमाज़ पुछा क़यामत जी बि निमाज़ जी थींदी, निमाज़ में ख़ुलासी मिलंदी, पोइ ॿिया सुवाल थींदा। पर निमाज़ सां गॾु ॿिया हुकूकुल इबाद आहिनि। पोइ अलाह पाक चए थो अकाम सलात आत ज़कात, क़ाइम कई निमाज़, ॾिनई ज़कात, ऐं पाड़ींदा आहिनि उहे माण्हू पंहिंजो अंजाम जॾहिं कंदा आहिनि अंजाम। सुभान अल्लाह। टीं ॻाल्हि कहिड़ी थी वई? निमाज़ जी, चौथी ज़कात जी, ऐं पोइ पंजी छा थींदी? अकाम सलात व आत ज़कात 82 भेरा क़ुर पाक में आयो आहे। हीअ जॾहिं पंजूं जेको 5 नंबर ही अचे थी पई न, पाड़ींदा आहिनि, हिन में ऐं हिन में फ़र्क़ु ॾिसो था, 5 नंबर हीअं छो आहे, हीअं न आहे। पोइ हिन जे करे जो ही हिक हिक जी ॻाल्हि ई अकाम सलात व आत ज़कात हिक हिक जे लाइ इंडिविजुअल, ऐं ही प्लूरल आहे, पाड़ींदा आहिनि अंजाम। इहो अलाह हिन में प्लूरल में खणी आयो, इन में 6 नंबर पे प्लूरल में आहे, ॾिसो था वसाबिरीन, ऐं सब्र करण वारा। ठीकु आहे। हीउ जेको आहे न पाड़ींदा आहिनि अंजाम, असां अॼु पाण में ॾिसूं त असां अंजाम पाण में केतिरा चङा आहियूं, अलाह सां था राम करे। ऐं साबिरी सब्र करण वारा कंहिंमें? असाए तंदुरुस्ती में, वधराए ऐं औखाई आहे, मुश्किल में बीमारी बि थी सघी थी उनमें, इहा सभु आज़माइश आहे, उन में सब्र करणो आहे। तंदुरुस्ती में रिज़्क जी आहे, कंहिंजी बि आहे, सब्र करणो आहे, अलाह खां मदद घुरणी आहे। ऐं सुठी शइ कहिड़ी आहे हिन लाइ? पोइ इस्तग़फ़ार करणु, हुनजो बि ईंदो इनशाअल्लाह ताला अहमियत इस्तग़फ़ार जी। ऐं ॿियो जंग जी सख़्ती महिल, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंग में जॾहिं माण्हू सख़्ती थिए थी त उनखे जेकॾहिं माण्हू सब्र सां ॾिनो त पोइ हुनजा अजुर आहे। ऐं पोइ जंग महिल इहो थियो, ऐं उलाइक उलाइक अलज़ीन सदक़ू व उलाइक उलाइक हुमुल मुत्तक़ून, ऐं उहे आहिनि जिन सच ॻाल्हायो आहे। इहे कहिड़े सभु करे सघंदा? जेके सच ॻाल्हाईंदा, उलाइक हुमुल मुत्तक़ून, उहे परहेज़गार, उहे ई आहिनि। मुत्तक़ी त थियणो आहे न, परहेज़गारी करणी आहे न, हुदल मुत्तक़ीन। पोइ जॾहिं इहे निशानियूं आहिनि परहेज़गारी जूं, इन करे सूरह बक़रा जी आयत 177, सूरह बक़रा जी आयत 177, इन में हिदायत, इनखे बार बार पढ़िजे, ॾिसजे त असां केतिरो अमल कयूं था। ऐं तरतीब तमामु अहम आहे, जंहिंजे तरतीब में शयूं आयूं आहिनि। हीअ डिक्शनरी त माना हिन जूं खयूं ते उहो बि ॾिसजे पियो। हाणे हदीस मुबारक में हिकिड़ी में आयो आहे इहो त जेको मुस्लमान ख़र्च करे थो पंहिंजे घर वारनि ते, मुंहिंजो न ईंदी इहा ॻाल्हि आहे, इन करे हदीस मुबारक ज़रूरी आहे।
छो जो अॼुकल्ह हिते तव्हां ॾिसो त कॾहिं हिते ज़िक्र कहिड़ो आयो आहे, हिते आयो आहे यानी अलाह पाक जेको असांखे ॿुधायो क़ुर पाक में, ठीकु आहे न, त जेको करे थो केते दविल कुर्बा ॾे थो माल कंहिंखे कुर्बा, कुर्बा माइट माइट वेझा माइट बि चइबो, उनखे कीअं डिस्क्राइब थींदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल ऐं जेको कौल उहो असांखे ॿुधाए थो पियो। जेको मुस्लमान ख़र्च करे थो, मफ़हूम आहे इहो इंशा अल्लाह ताला, पंहिंजे घर वारनि ते घुरंदे अजर अलाह जो, त उहो उन लाइ सदको थी वियो, सुभान अल्लाह। पंहिंजे अहल वयाल खे बि ॾे, पर उन अलाह जे अजर जे करे ॾे। अलाह मोहबत में त ॾींदो पंहिंजे औलाद जे, पंहिंजे माउ सां, पंहिंजे घरवारी सां, पर अलाह जो अजर सम्झी ॾे त इन में मुंहिंजो अलाह जो अजर, ऐं मूं ते ज़िमेदारी आहे त पोइ हुन में उनखे सदके जो सवाब थो मिली वञे। सुभान अल्लाह। छड़ो डायरेक्शन सेट करणी आहे पंहिंजी, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी ॿी आयत मुबारक इहा आहे त कंहिं शख़्स जेकॾहिं बेशक आयो आहे हिन में, बल्कि क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सदक़त, बेशक सदको कंहिंखे ॾिनो, कंहिंखे मिसकीन खे सदको जीअं ॾिजे बहितर नमूने सां, बहितर नमूने सदको मिसकीन कंहिंजी मदद कई ज़रूरतमंद जी, उनजो छा आहे, वहीअ माना हिकु अजर आहे। वही अलाह ज़िर रहम, रहम माना माइटी मिटी में जेकॾहिं ॾिए थो पियो, जेकॾहिं उहो ॾिए थो पियो पंहिंजे घर भातियुनि खे, हेॾो मिसकीन खे हेॾो घर भाती अची विया, त उनजो जेको अजर घणो आहे, इस्नतान बट ॿिटो सदकन वसलतुन, हिकु छाजे करे ॿिटो आहे, हिकु ख़ैर कढण जो, ॿियो सिलह रहमी। सुभान अल्लाह। उन खां पोइ आयत अचे थी पई 178 81 ताईं असांजो आख़िरी आयत आहे। ऐं कुतिब अलैकुमुल क़िसास या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ मोमिनो तव्हां ते लाज़िम कयो आहे क़िसास, बदिलो वठो खून नाहक जो, ठीकु आहे, ही माना प्रिस्क्राइब्ड आहे इहो। ऐं कुतुब जॾहिं लिखियो वियो आहे न, अलाए हुकुम कयो वियो आहे, कुतुब अलैकुमुस सियाम, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, क़िसास बि फ़र्ज़ कयो वियो आहे। उहो क़िसास कीअं आहे, अल हुर बिल हुर, आज़ाद माण्हू जे एवज़ आज़ाद माण्हू, ग़ुलाम जे एवज़ ग़ुलाम, औरत जे औरत, जंहिंखे संदसि भाउ तरफ़ां कुझु छॾियो वञे, कोई हिनजी रिआयत करे कंहिंखे त न अदा असांजो बदिलो ईअं न वठंदुसि मां, त पोइ खून भाउ थींदी आहे। ठीकु आहे, भला पैसा ॾेई तव्हां कान छॾायो, बजाए हुनजे जेको आहे, ठीकु आहे, उन में चङी रीति सां बहितर नमूने पोयां पवणु घुरिजे, उनखे चङी रीति ॾिजे, वारिस ॾांहुं खून बहा जी चङी रीति सां पहुचाए घुरणु। ईअं न त जेके अॼुकल्ह फ़ैसिला था कनि, साईं तव्हां ते 2 लख 10 लख ॾंडो आयोसीं, जेको माण्हू भरे बि न सघे, उन तो वरी जेका 2 लख असां खणंदासीं, 8 लख तोखे मिलंदा, उन में बि ख़ुदि बुर्द, ख़ुदा हिदायत करे। ऐं ॿियो अलाह कोई चवंदो इहो त ज़ुल्म आहे, औरत जे बदिरां औरत, औरत कहिड़ो ॾोह कयो, क़ुर जो हुकुम आहे, अलाह जे ख़िलाफ़ जेके सुवाल कनि था न, इहो शैतानी ॻाल्हि आहे। उन में का हिकमत हूंदी, उहा सम्झो, सुवाल न कयो तकिड़ो। ऐं इहा कमाल थी वियो, आयत में इहो अलाह पाक कीअं थो चए, औरत जे बदिले औरत, पोइ त हिते मुआशिरो कीअं ठहंदो। अस्तग़फिरुल्लाह रबी, ओ इहो आहे अलाह जे लाइ ॻाल्हियूं चए थो शैतान, त क़ुर पाक एतिराज़ था कयो, सम्झो हुनखे। अलाह पाक छा थो चए, इहो अव्हां जे पालण वटां हल्काई कई वई आहे ऐं बाझा, ऐं जेको इहो हुकुम खां पोइ हद खां लॻंदो त लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। इन को नाहे न लॻणो, इन में हिकमत आहे, इन में सम्झिजे, इन ते वरी के लेक्चर ॿिया खपनि। ऐं तव्हां लाइ क़िसास वठण में ज़िंदगी आहे, हयाती आहे, इहा ॿियनि जी ज़िंदगी बचाईंदी। तव्हां जेको सम्झो था न, हिन में नुक़सानु आहे। क़ुर जी आयत अलाह पाक बाज़ारो धणी आहे, मुआशिरे में चङाई जे बजाए का नुक़सान जी ॻाल्हि हूंदी। इहो जंहिंजी सोच अचे, इहो पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन, हिकदमि पढ़े, चए त न क़ुर सही आहे, मूंखे सम्झणो आहे छा। ऐं तव्हां लाइ क़िसास वठण में ज़िंदगी आहे, ध्यान वारो, त मन त मीं परहेज़गारी कयो। हिन जा जेके नतीजा निकिरंदा उहे बहितर हूंदा न। अॻे चवंदा चोरी में हथु कटिजे, ज़ुल्म आहे, माण्हुनि सां त हथु कटे था छॾनि। असांजो अकुलु कमु थो करे, उहो असांजो अकुलु सही आहे, क़ुर पाक जो विज़डम आहे, उन ते सुवाल था उथारियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अलाह जो नबी आहे, उन असांखे जेको ॿुधाई आहे हिकमत, उन वारी ॻाल्हि, इहो कानून आहे, इहा शरीयत आहे, इहो लाज़िम आहे, इहो हुकुम आहे, उन ते असांखे सुवाल आहे। इस्तग़फ़ार पढ़णु खपे फ़क़ति। कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत, हाणे मां वरी ॿी ॻाल्हि आई आहे, कहिड़ी लाज़िम कई वई आहे ॻाल्हि, जेका बि असां सभिनी विसारे छॾी आहे। हिकिड़ो पेन पनू थो खपे, हिकिड़ी पेन थी खपे, 15 मिंट था खपनि,
ॿ शायदि था खपनि, वसियत तयारु कजे बसि। अलाह पाक चए थो लाज़िम कई वई आहे अव्हां ते त जॾहिं वेझो थिए अव्हां मां को मौत खे, उहो जेकॾहिं छॾे कुझु माल त वसियत करे। ॾिसो कुतिब अची वियो, कंहिंजे लाइ करे? माउ पीउ लाइ। पहिरियों माउ पीउ, लिल वालदेन ऐं मिटनि माइटनि लाइ। जेकॾहिं माइटनि लाइ न कंदो त सुभाणे थी सघे थो माइट कमज़ोर उनखे पंहिंजा हुनजा जेके माना यानी हुनजी औलाद आहे, हुनजा भाउ भेण, उहे हक़ खणी वञनि। पोइ माइटनि ते तकलीफ़ थी वई न, माना पीउ माउ जाए पंहिंजी तकलीफ़ पैदा कई न, उन लाइ आसानी करणी आहे। हाणे पोइ छा भला मौत जो वेझो इंतज़ारु कजे? न, अॼु कजे इनशाला ताला। लेक्चर खां पोइ जिन वसियत जिन खे न आहे, महिरबानी करे पाण पंहिंजे दोस्तनि सां ई ॿ पेज खणी वेहनि, सरकारी में रजिस्टर करण जे बजाए ॿ शायदि 3 थी वञनि न, तॾहिं बि काफ़ी आहे। फ़िलहाल त का शइ हुजे, जेकॾहिं छॾे माल त वसियत करे माउ पीउ लाइ, मिटनि माइटनि लाइ चङी तरह, माना बहितर नमूने इंसाफ़ सां। ईअं न त जंहिंखे वधीक भाए थो हुनखे वधीक ॾेई छॾे, न, कंहिंजो हक़ न मारिजे। ऐं उहो हक़ आहे परहेज़गारनि ते, मुतक़ीन ते इहो हक़ आहे त ईअं करे। माना कुतिब माना प्रिस्क्राइब थियो। आख़िरी आयत आहे फमन बदलहु बअद मा समिअहु। पोइ जंहिं फेरायो उन वसियत खे, जंहिंजे हथ में का अची वञे, पोइ उहो वसियत खे फेराए उनजे ॿुधण खां पोइ, कॾहिं त ज़ुबानी वसियत हूंदी आहे न, कंहिं वसियत मरण ते क्या शइ न करे सघी, मरंदे मरंदे वसियत करियो अदा त जेकॾहिं जेका मुंहिंजे बैंक में जेके मुंहिंजा हे जेकॾहिं हिकिड़ा 2 लख रुपया पिया आहिनि, महिरबानी करे 1 लख रुपयो मुंहिंजी अमड़ खे ॾिजो, जेको आहे ठीकु आहे, उहा उनखे लाइ हुजे ख़र्च। बाक़ी 1 लख आहे उहो मुंहिंजे 2 पुटनि में वेंदो, मुंहिंजी घरवारी खे ॾिजो। हाणे जेकॾहिं को अचे थो पियो उनखे फेराए ॿियो ग़लति करे ॾिए थो पियो, लख ॾिनई अमड़ हुनखे न ॾे, 20,000 पंहिंजा कटे वियो, त भाई मां ॿुधो ई न, मूंखे बि 80,000 ॾे, त पोइ छा थो चए अलाह पाक? त उहो फेराईंदड़ खां सवाइ ॿियनि ते ॾोह न आहे। छो त बेशक अलाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। भले फेराए करे, ज़िद जेको करिणो अथसि वसियत में पैर पार कंदो, अमानत में पैर पारा उहो पाण पुॼाड़ींदो। इस्मुन माना गुनाह, उहो गुनाह हुन ते ई आहे। एक्सक्यूज़ मी साईं, मां माफ़ी थो घुरां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, खंघा थो। हिनजी समरी छा आहे? असुल नेकी छा आहे? हिन आयत में अहिड़ो वाज़िह कयो वियो आहे जो उन खां पोइ कंहिं बि वधीक सुवाल या वज़ाहत करण जी का गुंजाइश कान्हे का। हिन ॻाल्हि खे सम्झणु खपे त जेके जेके बि जुज़ा नेकी लाइ शामिलु कया विया आहिनि, उन्हनि जी तरतीब खे सम्झणु खपे, छो त हीउ कलाम अलाह जो आहे न, उनजे हर लफ़्ज़ में हिकमत आहे। ऐं तरतीब छा भला हिकमत खां बग़ैर हूंदी? मुमकिन ई कोन्हे। सभ खां पहिरें नंबर ते यानी बुनियादी नेकी कहिड़ी आई, उहा बि न विसारणु खपे, उहा आहे ईमान अलाह ते। उन खां पोइ जेके बाक़ी आयतूं उन में क़िसास जी ॻाल्हि बि आई, त उन में बि माना बहितरीन तरीक़े सां कजे, ज़्यादती कंदो उन लाइ अज़ाब आहे। ऐं वसियत बाबति हिदायत आई, अलाह मर्ज़ुकना, दुआ कयूं त अलाह पाक खां त अलाह पाक असांखे छा, अलाह मर्ज़ुकना अल इस्तिक़ाम, इस्तिक़ाम नसीब करे, अल हिदाया वल इस्लाम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वो अमितना, असांखे मौत ॾे छा थिए, अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमीन या रब्बिल आलमीन। ऐं अलाह दुआ घुरूं था त बरकत ॾे अलाह पाक मूंखे अव्हांखे क़ुरान अज़ीम में, ऐं फ़ाइदो थिए मुंहिंजे अव्हां जो हिन आयतुनि जे सिखण मां ऐं हिकमत वारे ज़िक्र मां। ऐं दुआ कयूं था पिया त अलाह पाक जेकॾहिं असां कोशिशि कई आहे असांजी क़बूल फरमाए, जेकॾहिं हिन में का ग़लती थी वई आहे त उन में असांखे दरगुज़र फरमाए ऐं असांखे पंहिंजी बाज में, पंहिंजे राम में शामिल कर। बसि आमीन सुमा आमीन, आसानियूं करे आमीन आमीन, मोटी साईं नईम साहब। आमीन आमीन। आमीन, जज़ाकल्लाह ख़ैर साईं। अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन। ऐं अॼु टाइम आहे त पोल कयूं, न त साईं मत कयो पोइ। हाँ साईं, रिकॉर्डिंग भले तव्हां स्टॉप करे ॾियो।